असांजे साम्हूं सूअर रखियो वञे त असां छा चवंदा आहियूं? बुख नाहे? कॾहिं चयो आहे बुख नाहे? न, असां इहो ई चवंदासीं हलाल नाहे। छा चवंदा आहियूं? जहिड़ी तरह सूअर खाइण खां बचूं था ऐं ख़ूबसूरत ॻाल्हि आहे त मुसलमान इहो चई बचंदो आहे त हलाल नाहे। आई एम राइट? मुसलमान छा चई बचंदो आहे? बुख नाहे, हाजत नाहे, ज़रूरत नाहे, टेस्टी नाहे, मज़ो न ईंदो, धप अचे थी, नथिंग। को जवाबु मुसलमान न ॾींदो आहे। मुसलमान हिकिड़ो ई जवाबु ॾींदो आहे, हराम आहे। कंहिं हराम कयो? अल्लाह ऐं उनजे रसूल हराम कयो, मां सूअर न खाईंदुसि। राइट? इहो ई जवाबु आहे। इहो जवाबु हर हराम लाइ छो न ॾींदा आहियूं? इहो जवाबु व्याज लाइ छो नथा ॾियूं? इहो जवाबु रिश्वत जे लाइ छो नथा ॾियूं? इहो जवाबु जुआ ऐं शराब लाइ छो नथा ॾियूं? असांखे इहो जवाबु ॾियणु अचे थो। अञा एतिरो बि असां मरी न आहियूं विया। इहो जवाबु ॾेई सघूं था। चवंदा आहिनि न त ॾींहं में तेल आहे त उम्मीद बाक़ी आहे त ॾीओ ॿरी सघे थो। असांजे ॾींहंनि में अञा जज़्बे जो, एहसास जो, हिस जो तेल अञा बाक़ी आहे। अहिड़ियूं कई शयूं आहिनि जेका लखे करोड़े मुसलमान बचंदा आहिनि, बदकारियूं न आहिनि कंदा। छो? अल्लाह ऐं रसूल हराम कयो आहे। व्याज न आहिनि खाईंदा, अल्लाह हराम कयो आहे। अहिड़ा आहिनि न? सुठी ख़ासी तादाद आहे, घटि तादाद न आहे। सभई व्याज थोड़ी खाइनि था, सभई रिश्वत थोड़ी वठनि था, सभई हराम थोड़ी कमाइनि था, सभई हराम थोड़ी खाइनि था, सभई शराब थोड़ी पीअनि था। शराब इहो चई मना कंदा आहिनि मुसलमान त अल्लाह हराम कयो आहे। त जहिड़ी तरह इहे 2, 4, 5 शयूं घटि वधि जेके चवंदा आहियूं, अल्हम्दुलिल्लाह असांजो एतिरो ज़मीर ज़िंदा आहे, ईमान जी एतिरी हरारत, ईमान जो एतिरो जज़्बो, अल्लाह जी रहमत सां चई ॾींदा आहियूं त इहो हराम आहे। आई कांट डू दिस, मां इहो नथो करे सघां। त इहो ई जवाबु असां उन तमामु हराम कमनि जे लाइ सिखी वठूं जंहिंखे अल्लाह ऐं रसूल मना कयो आहे। हिकु उसूल यादि करे छॾियो, बसि मां नथो करे सघां। वाए? आई एम मुस्लिम, मां मुसलमान आहियां। मां मुसलमान आहियां। ईमान अल्हम्दुलिल्लाह जेतिरो पुख़्तो ऐं जेतिरो वधंदो वेंदो, मना करण जी ताक़त ओतिरी वधंदी वेंदी। गुनाह हली करे साम्हूं ईंदो, तव्हां मुंहुं फेरे छॾींदव त न, मुंहिंजे रब मना कयो आहे, मुंहिंजे रब मना कयो आहे। ऐं जेको अल्लाह पाक जे ख़ौफ़ खां गुनाह खां बचंदो, अल्लाह पाक जे ख़ौफ़ खां गुनाह ऐं बदकारी ऐं गुनाह खां बचंदो ऐं अल्लाह जो ख़ौफ़ उन जे दिलि में हूंदो, त सूरे रहमान में असांजो रब करीम इरशाद फरमाए थो, वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान। ऐं जेको पंहिंजे रब जे हुज़ूर बीहण खां ड्रिजे, उन जे लाइ 2 जन्नतूं आहिनि। 2 जन्नतुनि जी बिशारत आहे, इंशाअल्लाह मिलंदी जेको रब जो ख़ौफ़ रखंदो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।